नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ॾहों मेल में खबर ॾींदा हलूं त ॾहों मेल लॻ वागड़े जी स्टाफ भरिसां चिंची रक्षा टायर फाटण सबबि साम्हूं ईंदड़ तेज़ रफ़्तार ट्रक सां टकराइजी वियो, जंहिं जे नतीजे में रक्षा ड्राइवर सलीम पुट अलावरायो जट ओचितो रक्षे मां किरी ट्रक हेठियां अची चिपाटजी तॾे ते फोत थी वियो, जॾहिं ते रक्षे में सवार हिकु औरत समेत 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। अहिड़े इतला मिलण ते पुलिस पहुची फोती जो मड़ई ज़ख़्मियुनि खे तालका अस्पताल कोट गुलाम मोहम्मद खणाए आई है, जिते डॉक्टरनि पारां टिनी ज़ख़्मियुनि खे हैदराबाद रेफर करे छॾियो आहे। फोती सलीम पुट अलावरायो जट टंडो मोहम्मद खान जो रवासी ॿुधायो पियो वञे, जेको रक्षा जो ड्राइवर। वारसनि खे इतला ॾियण बाद वारिस पहुची लाश खणाए रवाना थी विया आहिनि, जॾहिं त ज़ख़्मियुनि में श्रीमती हंजू ज़ाल नानजी कोली, नानजी पुट बीचड़ो कोली ऐं लखमण पुट जेसो कोली शामिल आहे, जॾहिं त रक्षे मां माउ जी हंज में वेठल मासूम ॿारड़ो मौजजाने तौर ते महफ़ूज़ रहियो। इहो पिणु मालूम थियो आहे त समूरा घर भाती रक्षे में सवार थी कणक जे लाॿारे ते वञी रहिया हुआ त इहो हादसो पेश आयो। ज़ख़्मी कोट गुलाम मोहम्मद भरिसां ॿारे जा रवासी ॿुधाया पिया वञनि, जॾहिं त पुलिस ट्रक ऐं चिंची रक्षा खे तहवील में वठी छॾियो। ट्रक ड्राइवर मौके तां फरार थी वियो। पुलिस पारां ट्रक ते सिलेंडरी कंदड़ हबीबुल्ला सोलंकी खे गिरफ़्तार करे वरितो। आख़िरी इतलाउनि ताईं वाक़िए जो को बि केस वग़ैरह दाख़िल न थी सघियो। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।